साईं अब्दुल हकीम अरशद लफ्ज़न में जीअरो धरतीअ में समायल शाइर। कुछ विछोड़ा रुगो अखियुनि खे आला नथा कनि से ज़मीर खे बि चीरीनि था। साईं अब्दुल हकीम अरशद जो विछोड़ो बि अहिड़ो ई आहे, अहिड़ो खिला जेको वक़्त सां भरिजी नथो सघे। अॼु बि जॾहिं संदसि नालो वठिजे थो त लफ़्ज़नि सां गॾु साह बि थोरो ॻरो थी थो पवे, छो त हू शाइर घटि दर्द वधीक हो। अब्दुल हकीम अरशद उन्हनि मां न हो जेके शाइर थियण लाइ लिखंदा आहिनि, हू उन्हनि मां हो जेके जीअण लाइ लिखंदा आहिनि। संदसि शाइरीअ में लफ़्ज़ न पर साह हूंदा हुआ। हू जॾहिं धरतीअ जो नालो खणंदो हो त लॻंदो हो ॼण माउ खे सॾे रहियो हुजे। संदसि हर सिट में सिंध जी मिटीअ जी ख़ुशबू, मज़लूम मारवड़नि जी दाह ऐं सच लाइ तड़प समायल आहे। अरशद साईं ख़ामोश त बीहत हो, पर संदसि ख़ामोशी शोर खां वधीक बुलंद हुई। हिन कॾहिं बि नारा न हया, पर संदसि शाइरी नारो बणिजी वई। हू पाण खे अॻियां न आणींदो हो, पर संदसि फ़िक्र अॻिते हलंदो रहियो। केतिरनि ई माण्हुनि संदसि लफ़्ज़, गीत, शाइरी खणी वॾा नाला कमाया, पर हिन कॾहिं बि शिकायत न कई, शायदि उन करे जो हू लफ़्ज़नि जो न पर उसूलनि जो अमीन हो। संदसि शाइरी मज़ाहिमत हुई, पर नफ़रत खां पाक इनकलाब हो, पर सिरापा इंसानियत सां। हू ज़ुल्म सां विढ़ियो, पर इंसानियत हथां न छॾी। हिन जॾहिं लिखियो त ए धरती तुंहिंजो दर्द खणी मां बस्ती बस्ती भटकियो हां, त इहा सिट न हुई, इहा हिकु उमिरि हुई, हिकु ज़िमेवारी हुई जेका हिन आख़िरी साह ताईं निभाई। अरशद साईं जी अज़मत हिन ॻाल्हि में बि हुई त हू जीअं लिखंदो हो तीअं ई जीअंदो हो। संदसि खां को दोखो, को वापार न हो। हू धरतीअ जो सिपाही हो बग़ैर वर्दीअ जे। हू शाइर हो बग़ैर शोहरत ऐं ख़्वाहिशुनि जे। महिरबानी।